सिंध हुकूमत जे तर्जुमान सादिया जावेद जो जमात इस्लामी अॻवाननि जी प्रेस कॉन्फ्रेंस ते रद्दमल साम्हूं आयो आहे। जमायत इस्लामी जे अॻवाननि विच में प्रेस कॉन्फ्रेंसिस जो मुक़ाबलो हली रहियो आहे। सादिया जावेद जो इहो चवणु आहे सिंध हुकूमत ते तनक़ीद करणु मथे मुंहुं करे थुक उछलाइण जे बराबरि आहे। ॿिन्ही पंहिंजे चंदो ॾींदड़नि खे ॾेखारण लाइ जमायत इस्लामी वावेला करे रही आहे। सिंध में मकानी निज़ाम मुकमल फ़ाल ऐं बाअख्तियार आहे। सिंध हुकूमत जे तर्जुमान जो वधीक चवणु आहे त कराची जो अवाम सवाल करे थो त जमायत इस्लामी जा टाउन नाज़िम कम छो न पिया कनि। जमायत इस्लामी जी क़यादत पंहिंजे टाउन नाज़िमनि जी गैर तसली बख़्श कारकर्दगी जो एहतसाब करे। अहम ख़बर आहे अवां सां शेयर करे रहिया आहियूं। सिंध हुकूमत जी तर्जुमान सादिया जावेद जो जमायत इस्लामी अॻवाननि जी प्रेस कॉन्फ्रेंसिस ते रद्द अमल साम्हूं आयो आहे। जमायत इस्लामी जे अॻवाननि विच में प्रेस कॉन्फ्रेंसिस जो मुक़ाबलो हली रहियो आहे। सादिया जावेद जो वधीक चवणु आहे त सिंध हुकूमत ते तनक़ीद करणु मथे मुंहुं करे थुक उछलाइण जे बराबरि आहे। पंहिंजे चंदो ॾींदड़नि खे ॾेखारण लाइ जमायत इस्लामी वावेला करे रही आहे। सिंध में मकानी निज़ाम मुकमल फ़ाल ऐं बाअख्तियार आहे। सिंध हुकूमत जी तर्जुमान जो वधीक चवणु आहे त कराची जो अवाम सवाल करे थो त जमायत इस्लामी जा टाउन नाज़िम कम छो न पिया कनि। जमायत इस्लामी जी क़यादत पंहिंजे टाउन नाज़िमनि जी गैर तसली बख़्श कारकर्दगी जो एहतसाब करे। ब्रेकिंग न्यूज़ आहे। सिंध हुकूमत जे तर्जुमान सादिया जावेद जो जमात इस्लामी जे अॻवाननि जी प्रेस कॉन्फ्रेंसिस ते रद्द अमल साम्हूं आयो आहे। जमात इस्लामी जे अॻवाननि विच में प्रेस कॉन्फ्रेंसिस जो मुक़ाबलो हली रहियो आहे। सादिया जावेद जो वधीक चवणु आहे सिंध हुकूमत ते तनक़ीद करणु मथे मुंहुं करे थुक उछलाइण जे बराबरि आहे। पंहिंजे चंदो ॾींदड़नि खे ॾेखारण लाइ जमात इस्लामी वावेला करे रही आहे। सिंध में मकानी निज़ाम मुकमल फ़ाल ऐं बाअख्तियार आहे।